घोड़की बंगलो मंठार में सैयद गदा हुसैन शाह बुखारी जो 26 सालाना 4 ॾींहनि वारो उर्स शानदार नमूने सां इख़्तिताम पज़ीर थी वियो। उर्स जे मौक़े ते लॻायल मेले में रांदियुनि सक़ाफ़त ऐं अवामी जोश ऐं ख़रोश जो शानदार मुज़ाहिरो ॾिसण में आयो। 4 ॾींहं ताईं जारी रहंदड़ उर्स जे दौरान कबड्डी, कुश्ती ऐं मोटरसाइकिल रेस जा दिलचस्प मुक़ाबला शाइक़ीन जी तवज्जो जो मर्कज़ बणियल रहिया। मेले जी सभ खां वॾी ऐं पुरजोश तक़रीब उठ जी रेस हुई, जंहिंमें मिठो उठ सभिनी खे पोइ ते छॾे मिठो उठ 5 किलोमीटर वारी जे मैदान ते हवाई जहाज़ जी रफ़्तार सां डोड़ी शाइक़ीन खे हैरान करे छॾियो। इंतिज़ामिया मूजिबि उठ जी रेस जे फातह खे CD मोटरसाइकिल ऐं नक़द इनाम ॾिनो वियो। जॾहिं मोटरसाइकिल रेस में पहिरें नंबर ते ईंदड़ ड्राइवर खे चाइना मोटरसाइकिल इनाम तौरु ॾिनी वियो आहे। मेले में अवाम वॾे अंग में शिरकत कई। सक़ाफ़ती रंग, रांदियुनि जा मुक़ाबला, अक़ीदतमंदनि जा रूहानी मंज़र इलाइक़े जे रौनकुनि में चार चंड लॻाए छॾिया। उर्स जे पुॼाणे ते मुल्क ऐं मिलत जी सलामती लाइ दुआ घुरी वई, जंहिं सां 4 ॾींहं वारियूं तक़रीबूं इख़्तिताम पज़ीर थी वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।